अस्सलाम वालेकुम संगत मैं जवाद अहमद संगत हिले असां वेंदे पियूं लतीफ़ाबाद रमज़ान शरीफ़ जे लाइ ऐं ईद जे लाइ सामान गिॾणु। लतीफ़ाबाद जी हिकिड़ी दुकानु आहे जंहिं ते घरदार राशन सुठे रेट ते मिलंदा आहे। असां वञी ॾिसूं जेका शइ असांखे सुठे रेट ते मिलंदी उहा गिनसूं, बकाया जेका बि शइ हुई उहा वलई मिक्स बचत जी गिनसूं। ऐं हिले असां इहो ई दुकानु आहे, इथो कुझु सामान गिदा आयासीं जेको असांखे सुठे रेट ते मिलिया आहे। उहो वापसी असां रखिया अपने घर। हूँ आयूं इथां लंडन टाउन हली मिक्स बचत हूँ बकाया सामान इथों गिनसूं। हिले असां इथों पती गिदीसीं, पती वाले सेक्शन जो। ऐं हुणे आयूं इथां खंड वाले सेक्शन अचे, दाल वाले सेक्शन अचे ऐं मसाले वाले अचे। इथों खंड गिदीसीं, दाल गिदीसीं ऐं हूण आयूं तेल वाले सेक्शन, तेल ऐं गिहु गिदासीं।